जैकबाबाद में गुज़िरियल 5 ॾींहनि खां 24 कलाक हलंदड़ अणखुट मींहुं हर पासे तबाही मचाए छॾी आहे। केतिराई घर ड्रही पट पइजी विया ऐं 20 खां वधीक माण्हू फौत ऐं हज़ारे बेघर थी विया आहिनि। इन दौरान मींहुं मुतासिरनि पारां इंतज़ामिया जी मुजरमानी ग़फ़लत जी दांह ऐं कूकनि वारी फ़रियाद ते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल गफ़ूर कलोड़ो डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद मोहम्मद यूसुफ शेख खे साण करे सिविल अस्पताल मुख़्तलिफ़ इदारनि ऐं मुतासिरनि जी कैंप्स जो दौरो कयो। सेशन जज सिविल अस्पताल पहुतो त MS समेत मुख़्तलिफ़ डॉक्टर ड्यूटियुनि तां ग़ाइब हुआ, जंहिं सबब अमले में थरथलो मची वियो ऐं अहिड़ी इतला ते 15 मिंटनि बाद MS बि पहुतो, जंहिं ते सेशन जज DHO ऐं सिविल सर्जन खे गैर हाज़िर रहण ऐं इंतज़ाम न हुअण ते सख़्त छंड पटींदे रिकॉर्ड समेत 3 कलाकनि अंदर अदालत पहुचण जो हुकुम कयो। हाणे साहब तां के तो अपडेट कंदा हां ॾिसो असी को बि एड़ो स्टेप असां को बि एड़ो स्टेप न पिया खणूं जंहिं इदारनि जे लाइ मसइलो थिए ऐं चवंदो सभु ॻाल्हियूं तव्हां ॿुधायो जेके तव्हांजा इशूज़ आहिनि असीं रिज़ॉल्व करे था ॾियूं तव्हांखे। पर तव्हां वटि जेका बजट जी कापी मां घुराए थो वठां ट्रेज़रीअ खां, जेकी तव्हां वटि फंड्स आहिनि तव्हां यूटिलाइज़ करियो। हिन खां पोइ बुरो वक़्तु कॾहिं ईंदो जेको आहे माण्हू असीं तकलीफ़ ठीक है ना, तो तव्हां असांखे 2-3 कलाकनि में मूंखे ठीक है ना। थैंक यू। इन दौरान सेशन जज पारां DC जैकबाबाद CMO ऐं XCN सैप्को खे हंगामी हालत में मामलनि खे निमटाइण लाइ सहकार करण जी ख़ातिरी बि कराई। बाद में सेशन जज डिग्री कॉलेज ऐं बाईपास ते मींहुं मुतासिरनि जी कैंपनि जो दौरो कयो ऐं इंतज़ामिया खे फौरी तौर मेडिकल कैंप्स क़ाइमु करण जो हुकुम ॾिनो। इन मौक़े ते डेप्यूटी कमिश्नर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले में मुख़्तलिफ़ कैंप्स ते रोज़ानो जी बुनियाद ते बरसात मुतासिरनि लाइ 27 लख रुपया ख़र्च अचे थो। वधीक रक़म ॾियण लाइ सिंध हुकूमत खे लिखियो आहे त जीअं मुतासिरनि जी चङी रीत सहायता करे सघूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जो असांजी बि तव्हां मदद कयो था। असांजा जेके बि इदारा का बि कोताही कनि था उन्हनि जी निशानदेही कयो था त जीअं असां उन ते वधीक एक्शन बि खणी सघूं। असल में अॼु न बल्कि मुंहिंजो 2-3 रातियुनि खां हिते रहे थो, जेको बि विज़िट जेॾीमहिल बि रहे थो उन में दवाउनि जी खोट ऐं उन खां अलावा डॉक्टरनि जे खोट जी बि जेको आहे शिकायत तमामु घणी मौसूल थी। राति बि असां इहा ई हालत ॾिठीसीं। हिन वक़्तु असांजे जेका ज़िले जी सूरत हाल आहे उहा इहा आहे त बरसाति एॾी तबाहकारी करे छॾी आहे, हे असांखे रिपोर्ट थिए थी। ऐं ज़ख़्मी बि तमामु घणा, हिकिड़ो बल्क जेको आहे ज़ख़्मियुनि जो अचे थो। राति जेके 10 ॼणा ज़ख़्मी आहे उन में बि काफ़ी हिकिड़े डॉक्टर जी ऐं हिकिड़े टेक्नीशियन जी मौजूदगीअ में तमामु घणो जेको आहे असांखे तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो पियो। असां वटि बरसाति जो मामिलो शुरू थिए त इन जे करे असां हींअर हिन वक़्तु सिर्फ़ु एमरजेंसी सूरत हाल खे मुंहुं ॾेई जेके हिन जे परमनेंट हल आहिनि उन्हनि ताईं ज़रूरु वेंदासीं ऐं तव्हांजी जेका निशानदेही हूंदी उनखे बि एड्रेस कंदासीं। हिकु पासे हुकूमत जूं दावाऊं आहिनि त ॿिए पासे मुतासिरनि जूं वाहुर न थियण जूं दाहूं आहिनि। मुतासिरनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त बोर्ड सटिल जैकबाबाद जी सहायता करे पंहिंजी अवाम दोस्त हुकूमत जो सबूत ॾिनो वञे। कैमरामैन सलीम बलोच सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।